ख़बर शामिल कंदासीं त सिंध जे इतलात खाते वारे सेक्रेटरी अब्दुल रशीद सोलंगी चयो आहे त ॿोॾ सबबि थियल नुक़सान जा अंग अखर गॾु करण लाइ इतलात खाते में क्विक इंफॉर्मेशन रिस्पांस सेंटर क़ाइमु कयो वियो आहे, जंहिंजो मक़सदु माण्हुनि खे दुरुस्त ॼाण फराहम करणु आहे। इतलात सेक्रेटरी अब्दुल रशीद सोलंगी धरती टीवी जी कराची में क़ाइमु हेड ऑफिस जो दौरो कयो ऐं मुख़्तलिफ़ शोबा घुमी ॾिठा। उन मौक़े ते धरती टीवी सां ॻाल्हाईंदे इतलात सेक्रेटरी अब्दुल रशीद सोलंगी चयो त ॿोॾ सबबि थियल नुक़सान जा अंग अखर गॾु करण लाइ इतलात खाते में क्विक इंफॉर्मेशन रिस्पांस सेंटर क़ाइमु कयो वियो आहे, जंहिंजो मक़सदु माण्हुनि खे दुरुस्त ॼाण फराहम करणु आहे। आवाम खे सोशल मीडिया ते गर्दिश कंदड़ कूड़ियुनि ख़बरनि ते ध्यानु न ॾियणु घुरिजे। इतलात सेक्रेटरी चयो त सिंध हुकूमत बरसात मुतासिरनि सां गॾु बीठल आहे, खेनि भरपूर रिलीफ फराहम कयो पियो वञे। हुन चयो त ॿोॾ मुतासिरनि खे रिलीफ फराहम करणु सिंध हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। तूफ़ानी बरसातुनि ऐं ॿोॾ सबबि लखे माण्हू थिया आहिनि। हुकूमत रिलीफ जो कमु करे रही आहे, पर सरहदी वारनि खे बि माण्हुनि जी मदद लाइ अॻिते अचणु घुरिजे। अब्दुल रशीद सोलंगी जो वधीक चवणु हो त धरती टीवी जी स्क्रीन ते आंदल नवाण जी वाखाण कंदे चयो त खेसि नयूं तब्दीलियूं ॾिसी तमामु घणी ख़ुशी थी आहे। इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जी आउं चवंदो आहियां त इट इज़ ईयर आइज़ एंड टंग ऑफ द गवर्नमेंट ऑफ सिंध, ठीकु आहे न। असां हुते हिन मौजूदह सूरत हाल में सेंटर खोलियो आहे, रिस्पॉन्स सेंटर खोलियो आहे ऐं सलीम साहब जेको आहे डायरेक्टर प्रेस इंफॉर्मेशन उनखे मूं फोकल पर्सन नॉमिनेट कयो आहे। उन जा नंबर, व्हाट्सअप नंबर, ऑफिस जा ईमेल, वेबसाइट उहा सभिनी अख़बारनि ऐं टीवियुनि खे ॾेई छॾी आहे जीअं वधि में वधि माण्हुनि खे ख़बर पए। ऐं उनजो पर्पज़ ई इहो आहे त सिंध में जेका ॿोॾ या बरसाति तबाही आंदी आहे उन जी डेटा, एक्चुअल डेटा स्टेटिक्स असां टेलीविज़न खे, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया खे ॾियूं। या कंहिं डिस्ट्रिक्ट में को इंसिडेंट थिए थो, जीअं तव्हांखे यादि हूंदो त पोएं हफ़्ते कराची जे मलीर नदीअ में हिकिड़ो कार जो वाक़ियो आयो त इमीडिएटली असां डिप्टी कमिश्नर मलीर खां उन जे बारे में एक्चुअल डेटा वठी ऐं मीडिया खे शेयर कयोसीं, छो त कुझु ग़लति ख़बरूं बि हलनि पियूं। त अहिड़े क़िस्म जो असां हिकिड़ो क्विक रिस्पॉन्स सेंटर इस्टेब्लिश कयो आहे जेको सुबुह जो 9 खां वठी राति जो 12 बजे ताईं कमु करे थो। ऐं उन में असां पूरे डिस्ट्रिक्ट ऐं डिवीज़न जी जेका डेथ थी आहे, जेका इंजर्ड थिया आहिनि, जेके घर मुकमिल तौर ते तबाह थिया आहिनि या पार्शली डिस्ट्रॉय थिया आहिनि, केतिरो लाइव स्टॉक मरी वियो आहे, केतिरो क्रॉप केतिरनि एकड़नि ते डिस्ट्रिक्ट वाइज़ तबाह थी वियो आहे, केतिरियूं पुलियूं तबाह थियूं आहिनि, रोड केतिरा किलोमीटर डिस्ट्रॉय थिया आहिनि, उन्हनि सभिनि जी डेटा असां डेली बेसिस ते शेयर करियूं था, जेको इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ताकी सिंध जो माण्हू अवाम या पूरे पाकिस्तान जे माण्हुनि खे एक्चुअल डेटा जी ख़बर पए त सिंध में केतिरो नुक़सानु थियो आहे। सर, इहा डेटा ज़िले वाइज़ उते जेके ऑफिसर तव्हांजा डिस्ट्रिक्ट इंफॉर्मेशन ऑफिसर मौजूदु हूंदा आहिनि उतां बि मिली सघे थी? न, उतां कोन मिली सघंदी। असांजो हिकिड़ो ग्रुप ठाहियो आहे, उन ग्रुप में एडिशनल रिलीफ कमिश्नर हैदराबाद असां उन खां वठंदा आहियूं त केतिरियूं रिलीफ कैंपूं कंहिं कंहिं डिस्ट्रिक्ट में कमु करनि थियूं ऐं PDA जो जेको आहे उनखे असां इंक्लूड कयो आहे। उहो असांखे ॿुधाए थो त असां केतिरा टेंट या जेके रिक्वायर्ड घुर्बल साज़ो सामान आहे उहो कंहिं कंहिं डिस्ट्रिक्ट में केतिरो मोकिलियो आहे, उन ग्रुप में असां शामिलु कयो आहे। उन्हनि खां डेटा वठी ऐं सिंध जा जेके बि कराची खां सवाइ डिविज़नल कमिश्नर्स आहिनि उन्हनि खे ग्रुप में शामिलु कयो आहे। उहो असांखे रोज़ु 11 साढे 11 बजे डेटा ॾींदा आहिनि, पोइ असां 12 खां पहिरियां उहा डेटा शेयर कंदा आहियूं टू ऑल द मीडिया चैनल्स। ऐं जेका एक्यूरेट डेटा हूंदी आहे, न उहो कंहिं वधाईंदा आहियूं न उनखे घटाईंदा आहियूं, त जीअं हर माण्हू खे आम ख़ासि खे ख़बर पए त सिंध में छा पियो थिए, केतिरी तबाही आई आहे, केतिरा माण्हू जो लॉस थियो आहे, इवन केतिरा जेके आहिनि से जानवर मरी विया आहिनि, लुड़ी विया आहिनि, केतिरो क्रॉप किथे किथे डिस्टर्ब थियो आहे, उहो सॼी डेटा असां शेयर कयूं था। सिंध जे में कहिड़ो मैसेज ॾींदो उन डेटा ते यकीन कनि या सोशल मीडिया ते जेके हलंदियूं आहिनि मुख़्तलिफ़ ख़बरूं? मुंहिंजो सिंध जे अवाम खे इहो रिक्वेस्ट हूंदो त सोशल मीडिया ते जेके ग़लति क्लिपूं हलनि थियूं उन ते तव्हां ध्यानु न ॾियो। हुकूमत सिंध तव्हां सां गॾु बीठी आहे, असांजो चीफ मिनिस्टर साहिबु, असांजो मिनिस्टर साहिबु शर्जील साहिबु ऐं ॿिया मिनिस्टर साहिबान, कमिश्नर्स, डिप्टी कमिश्नर्स ऐं जेके बि फील्ड में जेके माण्हू आहिनि उहे फील्ड में कमु करनि था, रिलीफ जो कमु करनि था ऐं जिते जिते ज़रूरत पवे थी वस आर असां सभिनी जी ख़िदमत करियूं था, कोशिशि करियूं था। त ॾिसो, सिंध गवर्नमेंट जी पहिरीं प्रायोरिटी आहे त माण्हुनि खे रिलीफ जेको आहे ॾिनो वञे, जिते माण्हू फाथल आहिनि ॿोॾ में, बरसातुनि में, उन्हनि खे सेफ जॻह ते पहुचायूं। उनखां पोइ उन्हनि खे कैंपुनि में रखी पोइ अॻिते हली असां असेसमेंट करियूं त कंहिंजो केतिरो लॉस थियो आहे।
त हिन वक़्तु जेका असांजी प्रायोरिटी आहे उहा हर माण्हू जितो हिकु फाथल आहे उनखे कंहिं सेफ जॻह ते पहुचायूं, रिलीफ कैम्प में पहुचायूं, जिते हुननि जी गवर्नमेंट पहिरियां ई डिप्टी कमिश्नर जे ज़रिए सार संभाल लहे थी, उन्हनि खे खाधो खुराक मुहैया कयो थो वञे। पर एतिरा टेंट यकीननि कोन्हनि जेतिरा माण्हू डिस्टर्ब थियनि, लखे माण्हू डिस्टर्ब थियल आहिनि। इमीडिएटली लखे टेक जे लाइ गवर्नमेंट ऑर्डर ॾिना आहिनि PDM खे, उहे बि प्रोवाइड थियनि था। ऐं इन सां गॾु मुंहिंजी वस वारनि खे बि अपील आहे, दर्दमाना अपील आहे त हीउ वक़्तु वेहण जो न आहे, सोचण जो न आहे। जेके जेके सगारा माण्हू आहिनि जिन खे अलाह ताला ॾिनो आहे उहो हिन वक़्तु अलाह जे राह में ख़र्चु करनि। जिते जिते ग़रीब डिस्टर्ब थियल आहिनि, जेके कैंपुनि में वेठा आहिनि, उन्हनि खे 3 वक़्त जो न त 2 वक़्त जो खाधो पहुचाइनि। जीअं मतिलबु असां ते क़ौमी फ़र्ज़ो बि आहे, इस्लामी फ़र्ज़ो बि आहे त उन पंहिंजे फ़र्ज़ खे निभाइनि। अॼु तमामु हिकिड़ी नई क़िस्म जी तब्दीली मूं ॾिठी आहे। तव्हांजो कैमराऊं, तव्हांजो सेटअप पहिरियां खां इलाही बहितरु आहे ऐं सिस्टम बहितरु आहे। तव्हां मूंखे ॾिठी ॾाढी ख़ुशी थी। तो माशाल्लाह मुबारकूं तव्हांखे, MD साहब खे, तव्हांजी टीम खे। तमामु सुठी तब्दीली तव्हां आंदी आहे हिन में, तमामु ख़ुशी थी, तमामु ख़ुशी थी।